अदालत जो मंज़र आहे। मुजरिम ऐं हुनजो पीउ ॿई बीठा आहिनि। जज साहब फतवा ॾिए थो, अदालत तोखे सज़ाए मौत थी ॾे। मुजरिम चए थो त सर मूंसां गॾु मुंहिंजे पीउ खे बि सज़ाए मौत ॾियो। जज साहब चए थो त जॾहिं त ॾोह तो कयो आहे त पोइ तुंहिंजे पीउ खे सज़ा छो? मुजरिम चए थो सर जेकॾहिं मुंहिंजो वालिद मूंखे ॾोहनि खां रोके हा ऐं मां जेके ॾोह करे पैसा खणी पंहिंजे पीउ खे ॾींदो हुउमि त वॾो ख़ुशि थींदो हो। उन जी जॻह जेकॾहिं मूंखे तंबीह करे हा ऐं मूंखे टोके हा, मना करे हा त अॼु मां फाही न चढ़िया हा। जंहिं ते मुजरिम जो पीउ बि शर्मसार थिए थो। उहो पाण ई मञी जज साहब खे चए थो, जज साहब हीउ सही थो चए, मां जेकॾहिं लालच में अंधो न थियां हा, हीअ जेके ॾोह करे पराया घर फुरे ऐं मूंखे जेको आहे त पैसा अची ॾिए पियो ऐं मां खपायां पियो, ख़ुशि पियो थियां, इहो न पियो सोचां त हीअ बि कंहिंजा घर उजाड़े थो। चवण जो मक़सदु सर इहो त हीउ सही थो चए, हिन सां गॾु मूंखे बि फाही ॾियो। पर मां ईअं ज़रूरु चवंदुसि त हर वालिद पंहिंजी औलाद खे इहा तंबीह करे ऐं पंहिंजी औलाद ते नज़र रखे त जेकॾहिं पैसा आणनि था त काॾां आणनि था, कीअं आणनि था, उन खां मालूमात ज़रूरु करे पंहिंजे औलाद खां। ईअं न थिए जो जीअं अॼु मां पंहिंजे औलाद जो ख़्यालु न कयो, अॼु हीउ फासी चढ़े थो, पर जेकॾहिं मां हिन खे इन ते गौर कयां हा ऐं इन ॻाल्हि जो ख़्यालु कयां हा त अॼु मुंहिंजो पुटु फाही न चढ़े हा। चवण जो मक़सदु सर त हिन सां गॾु मूंखे ई फासी ॾियो, मां बि हिन सां गॾु ई ॾोह जो हक़दारु आहियां। महिरबानी।